वटी दिन में खबर शामिल कियो। वार्ड नंबर 5 में राशिदी हाउस से हथियारबंद दाखिल थी घर भातिन के जरकमाल करे सोड ऐं मोबाइल फोन फुर करे फरार थी विया आहिनि। 5 हथियारबंद घर भातिन के जरकमाल करे 20 तोला सोन ऐं मोबाइल फोन खणी विया। मुतासिर वफ़ा शाह राशिदी चवणु आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फुर थियल सोन ऐं ॿियो सामान वापसि करायो वञे। खबर शामिल क्यों पिया पटीदन का। वार्ड नंबर 5 में राशिदी हाउस से हथियारबंद दाखिल थी घर भातिन के जरकमाल करे सोन ऐं मोबाइल फोन फुर करे फरार थी विया आहिनि। 5 हथियारबंद घर भातिन के जरकमाल करे 20 तोला सोन ऐं मोबाइल फोन खणी विया आहिनि। मुतासिर वफ़ा शाह राशिदी चवणु आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फुर कयल सोन ऐं ॿियो सामान वापसि करायो वञे। पटीदन में खबर शामिल क्यों पिया। वार्ड नंबर 5 में राशिदी हाउस से हथियारबंद दाखिल थी घर भातिन के जरकमाल करे सोन ऐं मोबाइल फोन फुर करे फरार थी विया आहिनि।